So live your 100% जो concept इहो आहे त असां पंहिंजी जेका ज़िंदगी जियूं था उहा अनकॉन्शियस ज़िंदगी था जियूं। अनकॉन्शियस ज़िंदगी छा मतलब आहे? अनकॉन्शियस ज़िंदगी बेहोश था गुज़ारियूं, असांखे ख़बर कान्हे कीअं था गुज़ारियूं। दुनिया जो इंटेलिजेंट माण्हू कहिड़ो हुयो? रिसर्च में उन नालो ईंदो आहे आइंस्टाइन। जीनियस माण्हू सॼो ईंदा आहिनि। उन जी ज़िंदगी ते रिसर्च कई त उन सिर्फ 70% कॉन्शियस ज़िंदगी गुज़ारी। 70% कॉन्शियस ज़िंदगी गुज़ारी जंहिंजे करे दुनिया जो जीनियस माण्हू सॼो वियो। घाटा समझो त अल्लाह ताला असांखे छा ठाहियो आहे। जेकॾहिं 100% असां ज़िंदगी जियूं त असां किथे हूंदासीं। इन ते मूवी अथव हिकिड़ी हॉलीवुड जी लूसी, LUCY लूसी हिकिड़ो सिंधीअ में वर्ड आहे उहो न, अंग्रेज़नि में इहो नाला आहे। ठीकु आहे बाबा। ऐं इहा मूवी इन ब्रेन ते ठहियल आहे। जॾहिं उहो ब्रेन 100% यूज़ थींदो आहे त उन जा ॾिसो त केतिरा जेके आहिनि उन सां हू कमु वठंदी ऐं कमु कंदी आहे। सो अनकॉन्शियस ज़िंदगी। हाणे तव्हां असां ॿुधायो त अल्बर्ट आइंस्टाइन जीनियस माण्हू सिर्फ 70% ज़िंदगी कॉन्शियसनेस सां गुज़ारे ऐं दुनिया में वॾी थ्योरीज़ ॾेई वियो। दुनिया जो जीनियस माण्हू तरी सॼो वियो। तव्हां पाण ॿुधायो तव्हां जो मां घणो लिखायो त तव्हां घणा परसेंट कॉन्शियस ज़िंदगी था गुज़ारियो? 0 हलो भला 0.1 का आणी छॾियूं कुझु रहनि भला। ठीकु आहे न बाबा। त जेकॾहिं हिनखे इंक्रीज़ करणो आहे त तव्हां हिते सही जॻह ते वेठा आहियो। सम्झ में आई ॻाल्हि? मां तव्हांखे चयो त हज़ारे शागिर्द घुमनि पिया था ॿाहिरि, बट तव्हां ई आहियो जंहिंखे कुझु करणो आहे, जंहिंजे करे हिते आहियो। मुंहिंजो टॉपिक आहे त टेक्नोलॉजी अॼुकल्ह असांजी दुनिया में आम थी वई आहे। टेक्नोलॉजी इज एवरीवेयर। दिस इज टेक्नोलॉजी, दिस इज टेक्नोलॉजी, दिस इज टेक्नोलॉजी। कंप्यूटर, मोबाइल तव्हांजे हथ में हिकिड़ो वॾो हथियार आहे टेक्नोलॉजी जो। सो मुंहिंजो घणो इन मोबाइल ते ई कॉन्सेप्ट हलंदो ऐं इन मोबाइल जे ज़रिए सां घणियुनि शयुनि ते पुॼी सघूं था। सो आर यू रेडी टू लिव योर 100%? Are you ready? Yes sir. No, yes sir न खपे मूंखे। सर न खपे। मूंखे खपे yes yes. Are you ready? Yes yes. Okay. जिथे मां तव्हां खां पुछां yes कंहिं बि चयो उछलाए हणंदोमांसि। ही 4500 रुपए जो मां भराए वठंदोमांसि। ठीकु आहे बाबा? जेको मूंखे न सुञाणी उन जे लाइ इंट्रो आई। साजिद सुमरो नालो आहे मुंहिंजो ऐं द लर्नर स्ट्रीम में मां कमु कंदो आहियां। अॻिते हलूं था पाण। मां हमेशह चवंदो आहियां असां वटि घणो मानी कान हूंदी आहे। घटि लिखियो आहे हिते पर हूंदी ई कान्हे। अॼु इहो मां तव्हांजो मसइलो हल कयो। सागर ऑफिस में पिया थी खणी अची समोसा। सच्ची में कंहिं चयो? अच्छा ओके। छा आहे बाबा? आओ आओ ॾिसो हुनखे गौर सां ॾिसो। गौर सां ॾिसो। शाबाश। बात में पाणी आयो? हाणे जिलेबी मां कोटेशन आहे जेको पढ़ो। जेकॾहिं शेप में न आहियूं असां भला इट्स ओके, नो प्रॉब्लम। असल माण्हूअ खे छा वणंदो आहे? टेस्ट वणंदो आहे। तव्हांजी शख्सियत में टेस्ट कहिड़ो आहे? पर्सनैलिटी टेस्ट सां हूंदी आहे। पर्सनैलिटी लुक सां कान हूंदी आहे, कपड़नि सां कान हूंदी आहे। ठीकु आहे? सो मां तव्हांखे चयो त असां वटि कुर्ब घणो मानी घटि हूंदी आहे, बट अॼु मानी बि आहे। मानी अहिड़ी हूंदी, इमेजिनरी मानी हूंदी। मां सदाईं चवंदो आहियां शागिर्दनि खे, उन ॾींहुं मां चयोसि लास्ट सेशन में त जेको चयो वेंदो आहे त नोट लंगर जो बंदोबस्तु हूंदो आहे। उन जे चक्कर में माण्हू वञी दिमाग़ में गंदियूं शयूं भरे ईंदा आहिनि, पेट में लंगर भरे ईंदा। लंगर पंहिंजो कमाइबो, हिन पेट खे पंहिंजे कमाईअ जो खाधो ॾिनो वेंदो। ईअं पिनबो कोन कंहिंखां। Got it? Yes sir. Yes yes. वरी got it? Yes yes. Good. छा आहे बाबा? टेक्नोलॉजी जेका असां यूज़ कयूं था उहा तव्हां सभिनी वटि स्मार्टफोन ई मोस्टली आहे। अॼु स्मार्टफोन मां असां कीअं फ़ाइदा वठूं, मूं जेके वरिता आहिनि कुझु पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कंदासीं तव्हां सां। सो छा आहे बाबा? तव्हां छा कंदा आहियो मोस्टली? टेक्नोलॉजी जेका फोन यूज़ था कयूं उन छा कंदा आहियो? कनेक्टेड रहूं, जिन सां असांजी हूंदी आहे लगाव हूंदो आहे, हक़ीक़त जो रिश्तो हूंदो आहे, उन सां कनेक्टेड रहूं। ऐं उन खां पोइ छा आहे? सोशल मीडिया, मूवी, सॉन्ग्स, ड्रामास।
So basically you are using your technology for the sake of entertainment. True? I हर माण्हूअ खे entertainment खपे. हर माण्हूअ जी entertainment need आहे. यानी हर माण्हूअ खे ज़िंदगीअ सां प्यार आहे ऐं हिन शइ जी ज़रूरत आहे. सो असांजो सेल फोन छा थी करे बेसिकली entertainment पे प्रोवाइड करे असांखे. छा आहे बाबा इहो? हिनखे यादि रखिजो. एंड में हिन ते पाण एंड कंदासीं. हाणे तव्हां मोबाइल हलायो था त अॼु थोरी कैलकुलेशन था कयूं त इंटरनेट ब्राउजिंग सोशल मीडिया टीवी म्यूजिक केतिरो टाइम ॾींदा वञे ते जल्दी जल्दी आयो आहे. Whereas ये मुझी नीड है बिजनेस जी अॼुकल्ह नीड है. यू कांट रन अवे फ्रॉम टेक्नोलॉजी. ऐं कुझु त इंटरनेट असां कहिड़ो असांजे कम जी नेचर आहे मतलब जेको थोरी घणी जॉब करे थो उनजी नीड थी वई आहे नीड थी वई आहे बिकॉज़ यू कांट रन अवे फ्रॉम टेक्नोलॉजी. हाणे अचो हिते त हिन टेक्नोलॉजी खे इस्तेमाल करे 18 कलाक बि इस्तेमाल करे त कुझु बेनिफिट वठी सघूं. यानी वाइजली इस्तेमाल कयूं टेक्नोलॉजी खे. अॼु ख़बर पई त तव्हां केतिरो टाइम पिया यूज़ कयो इंटरनेट खे. ठीकु आहे बाबा. हाणे इंटरनेट खे ये यूज़ करण सां ही तव्हांजा कंसर्न थी विया. नंबर पहिरियों कंसर्न तव्हांजो फिजिकल हेल्थ जो कंसर्न थी वियो आहे. उन खां पोइ मेंटल एंड इमोशनल हेल्थ जो कंसर्न थी वियो आहे. सोशल कंसर्न थी वियो आहे. सिक्योरिटी कंसर्न थी वियो आहे. तव्हांजा प्राइवेट फोटो प्राइवेट चैट तव्हांजा बैंक अकाउंट सभु डिजिटल थी विया आहिनि. ये सोशल सिक्योरिटी कंसर्न थी वियो. ठीकु आहे. उन खां पोइ तव्हांजो टाइम कंज़्यूम पियो थिए सोशल मीडिया में. वॾे में वॾो जेको मुंहिंजे हिसाब सां मसलो आहे न उहो ही आहे. इमोशनल मेंटल एंड इमोशनल हेल्थ ते इंपैक्ट पतो पवे. यो मां ते क्लियर कयां थो. ई मां डिजिटल वेलबींग में पढ़ायो आहे पर टॉपिक रिलेटेबल आहे जंहिंजे करे मां यार स्लाइड हिन में हई आहे. हिकु ॿ स्लाइड सेम थींदियूं ॿियो थोरो डिफरेंट थींदो. छा आहे लिखियल बाबा? तव्हां सुठो थियणु चाहियो था त पंहिंजे सोशल मीडिया खे फिल्टर हणो. सोशल मीडिया ते झेड़ो न कयो कंहिंसां. हर कंहिंजो बिलीफ पंहिंजो. फतवा जारी कंहिं ते न कयो. सम्झ में आई ॻाल्हि? कंहिंखे न चओ त तूं ग़लति आहीं. जहिड़ा हलनि पिया था न सिंधी महाजन जो जहिड़ो वरी शुरू थी वियो आहे हींअर. छो जो पीपुल्स पार्टीअ खे ऐं एमक्यूएम खे वोट खपनि. बल्दियाती इलेक्शन थी अचे इन्हनि खे वोट खपनि. विढ़ाए पई थी अवाम खे विढ़ो तव्हां हू पाण में सेट अथव. ठीकु आहे. शिया सुनी जो झेड़ो वहाबी देवबंदी जो झेड़ो ये सभु ख़तमु कयो. इहे हुननि जा झेड़ा आहिनि असांजा न आहिनि. इन जा सभु लीडर पंहिंजो धंधो था कनि. जेके तव्हांखे चवनि था सादगी जी ज़िंदगी गुज़ारियो पाण 50 लख 100 लख जी करोड़ा में पराडोज़ में पिया घुमनि. पाण कैनेडा जी सिटीज़नशिप्स वठी वेठा आहिनि. तव्हांखे हिते वीचारनि खे इस्तेमाल पिया कनि. सो तव्हां उहा इस्तेमाल थियो त उते जेको सोशल मीडिया ते इहे शयूं कमेंटनि खां हिननि खां अवॉइड कयो. छा कंदासीं हिक ॿिए खे कमेंट ते? उते फॉर द मूवमेंट असां हिक ॿिए खे हेठि करे सघूं या मथे थी वेंदो बट लॉन्ग टर्म इहो तव्हांजे लाइ इशू आहे. अॻिते हली यानी तव्हांखे हिकिड़ी छाप पइजी वेंदी. अच्छा इहो त फलाणे फिरके जो आहे. छाप पइजी वेंदी आहे. छाप न खपे. मूंखे अलाह ताला पंहिंजी ख़ुदी सां पैदा कयो आहे. साजिद सुमरो खे अलाह ताला हिकिड़ो यूनिक ठाहियो आहे ऐं मां यूनिक आहियां. न मां शियो आहियां न मां सुनी आहियां न मां फलाणो आहियां न मां ढिमकाणो आहियां. छो जो मूंखे आंगुरनि जा निशान तक यूनिक ॾिना आहिनि अलाह ताला. आहिनि छा कंहिंजा दुनिया में 7.5 अरब आबादी आहे. कंहिंजा सेम आहिनि छा? 1700 ईस्वी में साइंसदाननि डिस्कवर कयो त ही हर इंसान वटि यूनिक आहिनि. 1400 साल पहिरियां क़ुरान में अलाह ताला चई छॾियो त ही यूनिक आहिनि. ऐं तव्हां यूनिक आहियो. छाप न हणायो पाण ते. बेसिकली चवण जो मक़सदु इहो आहे. स्मोकिंग ड्रिंकिंग गन सां फोटो रखणु अवॉइड कयो. टेक्नोलॉजी जो वाइज इस्तेमाल करणो आहे. जॾहिं असां इनर कॉन्फ्लिक्ट में हूंदा आहियूं त पोइ बेसिकली सोशल मीडिया ते असां स्क्रॉल करे खुशी ॻोल्हण जी कोशिश कंदा आहियूं. आई ॻाल्हि सम्झ में? तव्हां बेसिकली जॾहिं अंदर में तव्हांखे टेंशन हूंदो आहे कॉन्फ्लिक्ट हूंदो आहे इश्यूज़ हूंदा आहिनि पोइ तव्हां हर को सोशल मीडिया ते हीअं पिया कंदा आहियो. तव्हांखे ख़बर कान पवंदी हूंदी आहे. अनइंटेंशनली पिया स्क्रॉल अप स्क्रॉल डाउन कंदा वेंदा आहियो. छो जो तव्हां ॿियनि जी ख़ुशी में पंहिंजी ख़ुशी ॻोल्हण जी कोशिश कंदा आहियो. उन खां पोइ छा आहे बाबा? इहा ख़ुशी न मिलंदी. इहो अञा वधीक डिप्रेशन ऐं सैडनेस थींदी. छो जो असां ॿियनि जी ख़ुशीअ में ख़ुशि थियण वारा माण्हू ई कोन आहियूं न. ॿियनि जा स्टेटस ॾिठासीं यार हल
कोलाची ते डिनर पे था कन वरी ता पाण खे कंपेयर कंदो मां त मरी वियो आहियां हिते कायम कॉलोनी में वेही सड़ी वियो आहियां थींदो न मां त वापडा कॉलोनी में वेही सड़ी वई आहियां यानी फलाणी त मुंहिंजी दोस्त कोलाची ते डिनर पे थी करे इहो अञा वधीक तव्हांखे लोनली फील कराईंदो सैडनेस में इंक्रीज कंदो ठीकु आहे बाबा करणो छा आहे जी मतलब इनके थोड़ो पई दो पाणी दफ़ा एडवाइस ॾेई छॾियो त जेको हिन सां थिए थो हा हुन ते ही आहे अॻियां वयो व्हाट वी कैन डू छा कयूं हाणे जे हिन कंडीशन में आहियूं असां जी मां हकीकत ॿुधायांव त जे मां हिते बि हेड़ा लेक्चर ॾियां पियो त मां बि सैडनेस फील कंदो आहियां मां बि लोनली फील कंदो आहियां इहा ह्यूमन नेचर आहे या इट्स अ नॉर्मल स्टेट बट इन्हे खे तव्हां अॻिते खणी था वञो हर वक़्तु पकड़े बीठा आहियो हर वक़्तु हीअं कयो वेठा आहियो रुगो रोहण जहिड़ी शिकिल कयो वेठा हो इहा तव्हांजी चॉइस आहे या तव्हांजी चॉइस आहे फॉर द मोमेंट परेशानी थींदी आहे मूंखे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो माइंड अहिड़ो ट्रेंड थी वियो आहे छो जो लर्निंग जे करे अधु कलाक खां पोइ मां उन जी अल्टरनेट ॾे हलियो वेंदो आहियां मां उन जो फाइंड रीज़न कंदो आहियां त रीज़न इन जो छा आहे छो थो मुंहिंजी स्टेट अंदर जी अहिड़ी थिए साईं अज़ीम मूंसां अॼुकल्ह घणो टाइम पियो गुज़ारे उन खे मां ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहियां यानी मूंखे ही मूवमेंट आयो ज़हन में माइंड में ये थॉट आयो उन में ॾाढो परेशान कयो अधु कलाक खां पोइ मां वरी नॉर्मल थी वियो इहा चॉइस तव्हांजी आहे सफरिंग इज एन ऑप्शन सफरिंग फॉर एवर इज अ चॉइस यानी सफर करण दुख में सफर बाबा सिंधी वारो न अथव ट्रेवल करण न सफर माना जेको अंदर में परेशानी मसला हूंदा आहिनि इन खे सॼो ईंदो आहे इहो ऑप्शन आहे मिली वियो अगले माण्हू के नेगेटिव कमेंट यूज किया तव्हांजे बारे में थी वियो हुन भौंकियो अधु कलाक लाइ असां बि परेशान थियासीं यार तूं उनखे कयो छा आहे खेर आयो त आई अहिड़ो ईअं चई करे वरी अॻिते वधो गंढ ॼणी आहे इन ॻाल्हि ते ठीकु आहे बाबा सो हाणे छा था करे सघूं इन में असां त रिमेंबर एवरीवन पोस्ट देयर बेस्ट फोटोस ऑन सोशल मीडिया केरु रोअण जहिड़ी ॾुख जहिड़ी पोस्ट त कोन रखंदो न हाणे कोलाची जा फोटो ॾिठई पर तव्हांखे इहा ख़बर त कोलाची ते छा मां एग्जांपल थो ॾियां त कोलाची ते हुन सच में डिनर कयो या सिर्फ़ फोटो कढी घणा वेंदा आहिनि जेके अफोर्ड न करे सघंदा आहिनि फोटो कढी मोटी ईंदा आहिनि मां बि ईअं कयो हिकिड़ो दफ़ो असां वियासीं ऐं हुते तॾहिं ज़ाहिर इनकम ते डिपेंड थो करे न असां ॾिठोसीं दफ़ा डिनर अफोर्ड नथा करे सघूं चांहि पी आयासीं 150 रुपए जी चांहि मिली जेका पी आयासीं फोटो कढी आयासीं ॾाढा अहिड़ा फोटो कढियासीं छो असां छा कयासीं बेस्ट पिक्चर रुगो सोशल मीडिया ते रखीसीं माना दॿेगीअ ते हिते घर मानी था खाऊं तरियल पटाटनि सां उहो फोटो कॾहिं रखियो आहे कंहिं सो हमेशह हर को माण्हू पंहिंजा बेस्ट फोटोस रखंदो इनर कॉन्फ्लिक्ट थी कॾहिं बि कंहिंखे पाण सां कंपेयर नाहे करणो उन खां पोइ छा आहे रियल लाइफ में खुश न हूंदा आहिनि माण्हू वधीक सोशल मीडिया ते खुश रहंदा आहिनि हींअर मां तव्हांखे चवां सेल्फी वठो त तव्हां ऑटोमेटिकली पाउच ठाहींदो स्माइल कंदो या ह्यूमन नेचर थी वई आहे अच्छा हीअं करणो आहे त माना स्माइल करणी आहे केरु रखंदो जेको आहे हर माण्हू ख़ुशीअ जा फोटो रखंदा आहिनि अॼुकल्ह वरी कुझु माण्हू वरी हिक ॿिए खे इमोशनल ब्लैकमेल बि कंदा आहिनि साओ करे दुख जा फोटो रखंदा आहिनि अगले खे रहम कोई मूंसां ॻाल्हाए इहा बेसिकली यू आर टेलिंग अदर दैट यू आर अ वर्स्ट काइंड ऑफ फूल पर्सन फूल आई न तूं ॿियनि खे रिमोट कंट्रोल ॾियो वेठो आहीं वरी ॿुधाई नथो त तुंहिंजो कंट्रोल मुंहिंजो कंट्रोल तो वटि आहे बटन दबा मां खिलंदुमि बटन दबाईंदीअ मां रोअंदुमि ठीकु आहे न इहा साॻे वे में तव्हांजे लाइ बि आहे हिननि छोकरनि जे लाइ बि आहे यानी इहो इमोशनल रिमोट कंट्रोल कंहिंखे असांखे नाहे ॾियणो ही टॉपिक कोन्हे बट मां अॻिते अञा हलां थो घणो पढ़णो आहे जेकॾहिं इहो मसइलो थिए बाबा उथो सोशल मीडिया खे रखो तव्हां मां कंहिं कॾहिं ईअं फोन उछलाई आहे परते उछलाई आहे पर असां फोन ते उछलाईंदा आहियूं त जीअं धक न लॻे एग्जैक्टली ईअं उछलाए करे हल पते ॾी वरी निकिरी वञो थोरो वॉक ते हलिया वञो कल मां भी ये ज़ाहिर बुधाम हर इंसान है ह्यूमन नेचर आ दुख सुख मिलंदा आहिनि कल मूंखे हुयो मेंटल थोरो स्क्रॉल अप स्क्रॉल डाउन मतंग थी पियो पोइ मां इने खे छा कयो हिन फोन खे मूं जो परते लैपटॉप मूं खोलियो ऐं मां न्यूज़ लेटर ठाहियो सेंटर जो ही पुराणो आहे जेको कोविड खां पहिरियां ठाहियो हुयो उन खां पोइ यको ठाहियो ई कोन्हे कल डिज़ाइन कयो राति जो 4 बजे मां पंहिंजे ग्रुप्स में मोकिलियो
टीम खे त चेक कयो इन मां लेसन आहे कहिड़ो लेसन आहे या त रोआ जेको मसलो हुयो या त इन या रोण या सैडनेस एंगर या एनर्जी आहे इन खे त चैनलाइज कीअं त कयो या चॉइस तव्हांजी आहे पोइ मूं छा कयो 2 कलाक फोन खां परते हुयुमि 2 कलाक मां एंगेज हुयुमि ऐं मां अॼु मैं उहो न्यूज़ लेटर फिनिश कयुमि त मुंहिंजी जेका हैप्पी वारी जेका कैफियत हुई उहा अलॻि हुई यार मूं पंहिंजो हिकिड़ो टास्क पूरो कयो उहो टास्क लिखियलु हुयो जेको मां ॿुधाईंदोमांसि टास्क कीअं कजे ऐं माना कीअं सेट कजे टेक्नोलॉजी जे ज़रिए सम्झ में आई ॻाल्हि बाबा यस सर रोण तव्हांजी चॉइस आहे दुख मिलण फितरी अमल आहे रोण उन ते तव्हांजी चॉइस आहे सॼी उमिरि तव्हां देवदास थी वञो दुखी आत्मा थी वञो या तव्हांजी मसलो आहे हूंदी हिते कान का दुखी आत्मा सोशल आइसोलेशन में ॾिसो बाबा हिते वेठे वेठे के वेचारा गरीब हूंदा सेठ ठीक है ना को फ्रेड जड़ो हुंदो हिते को टिम जड़ो हुंदो ठीक है ना इंग्लिश एस्टोन समझी वींदा मां किथे में तो ॻाल्हायां ओके उने का पो हाणे छा कजे इन में ई पढ़ाए चुका पर इन जी वीडियो ठयो कयो तो डिजिटल वेलबींग जो YouTube पे उता ॿुधी वठो वरी ताए कमेशी अची वई हाणे रियल में हाणे सागर इन के सजाद मसवर चई आयो हूं समोसा वठी आयो ऐं कोल्ड ड्रिंक्स वठी आयो ये तो मेहरबानी करे खणाया चाय चीज भला इन जे लाइ ठीक है मानी जो बंदोबस्त आहे वरी खे ॾेई जा चाय चाय याद कई चाय मां लेसन केड़ो आ ॾिसो भला ताजी प्रेजेंस कंहिं जे लाइ तमाम घणी कंफर्ट हूंदी है जैसा चवंदा कोनी यार को मसलो जो तो बाबा वेठो आ दिस इज प्रेजेंस ठीक है ना यानी ताजी प्रेजेंस इन चाय जी प्रेजेंस सम टाइम असा की खुशी दी है चाय मामा यो खणी आया छे पर ताजी प्रेजेंस मिसाल तौर ताजी मदर है ना ताजी प्रेजेंस उन जे लाइ वध में वध खुशी हुंदी है तवा सा वनी को 2 मिनट गद वेयो इदो कोन थींदो यानी प्रेजेंस पांजी सुञाणियो ऐं तहां सुञाणियो त तहां के कंहिंजी प्रेजेंस सां खुशी थी मिले कि हिते आयो ई मां उन ॾींहुं पढ़ायो हुयो त ईमेल एड्रेस तहांजी प्रोफेशनल हुजे आई एम सो सेक्सी @gmail.com या न हुजे नॉर्मल नालो हुजे सिंपल ऐं उहा तहां ठाहियो उन खां पोइ इन में तहांजे वटि ही हिकिड़ो हथियार आहे मोबाइल में गूगल ड्राइव कम जी शइ आहे हाणे इन के मां कीअं यूज कंदो आहियां इहो थोरो सम्झो मां स्क्रीनशॉट वठान मां का नेट ता प्रेजेंटेशन न खई आहे मोस्टली मां पंहिंजी प्रेजेंटेशन पाण ठाहींदो आहियां हाणे ही पहिरियों स्क्रीनशॉट आहे गूगल ड्राइव तां खोली दो त हिते ही तव्हांखे नज़र अचे थो प्लस जो हाणे ही मुंहिंजा डॉक्यूमेंट रखिया पिया आहिनि हुन ते अपलोड थिया पिया आहिनि मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त गूगल ड्राइव तव्हांखे मुफ़्त में 15 GB जो स्पेस थी ॾिए 15 GB मुझो ही लैपटॉप गूगल ड्राइव सां कनेक्टेड आहे ऐं केॾी महिल बि मूंखे लैपटॉप मां का शइ खपे मूंखे लैपटॉप खोलण जी ज़रूरत कान पवंदी आहे मां मोबाइल मां सिंक्रोनाइज थियल आहे मोबाइल मां उहा डेटा डाउनलोड करे वठंदो आहियां 15 GB थी ॾिए हिकिड़ी ईमेल ते तव्हां 5 ईमेल बि ठाहे सघो था सम्झ में आई ॻाल्हि पर ईमेल मां तव्हांखे सलाह ॾींदुमि त हिकिड़ी रखो प्रोफेशनल उन ते ॿियूं बि शयूं कयो मां कुझु लोग सेखारींदो आहियां त कीअं अपॉर्चुनिटीज़ ॻोल्हजनि सोशल मीडिया जे ज़रिए सो जॾहिं तव्हां हिन प्लस ते क्लिक कंदो त पोइ हितां तव्हां फाइल अपलोड कंदो जेको तव्हांजो कम जो डॉक्यूमेंट आहे फाइल कहिड़ा फाइल थींदा तव्हांजा ॿुधायो फलाणे सां वियासीं फोटो कढियासीं टिकटॉक ठाहियोसीं उहो गूगल ड्राइव ते रखो नो गूगल ड्राइव ते हींअर तव्हां छा रखो पंहिंजा एजुकेशनल डॉक्यूमेंट रखो फोल्डर ठाहियो हिते डॉक्यूमेंट्स सिराज डॉक्यूमेंट्स उमामा डॉक्यूमेंट आमना डॉक्यूमेंट हिरा रोयो नमा तुंहिंजो नालो खणा डॉक्यूमेंट अरीबा ठीक है बाबा सो इहो फोल्डर ठाहियो कहिड़ो बि एजुकेशनल डॉक्यूमेंट 5 जो 8 जो 9 जो 10 जो मार्कशीट जेके भी तव्हांखे शयूं मिलनि थियूं उन जो फोटो कढी स्क्रीनशॉट वठी अपलोड कयो गूगल ड्राइव ते
ये हींअर बज़ाहिर तव्हांखे कॉमन शयूं लॻंदियूं, इहो इम्पोर्टेंट शयूं अथव। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हांखे केरु चए थो यार मूंखे तूं पंहिंजी इंटर जी मार्कशीट त मोकिल, मां तुंहिंजो ॾिसां थो व्हाट्सएप करे छॾ। हाणे तव्हां घर वञो, फोटू कढो, हिकु त लभंदी कोन। अड़े मां तो एडमिशन लाइ यूनिवर्सिटी में ॾेई छॾी, साईं मूं वटि त कान्हे का, वरी तव्हां सखर मां वञी कढायो या नवाबशा मां कढायो। फोटू निकतल हूंदो, जेकॾहिं टेक्नोलॉजी जो सही इस्तेमाल कयो आहे त सर को मसलो ई कोन्हे। इंटरनेट कढीसीं, डेटा कनेक्शन ऑन कयोसीं, मोबाइल कढी डेटा कनेक्शन ऑन, गूगल ड्राइव खोली ऐं फाइल तव्हां डाउनलोड करे व्हाट्सएप कयो। केॾो इज़ी आहे। मुंहिंजूं ईअं थियल आहिनि शयूं, मां ही सभु स्क्रीनशॉट पंहिंजी मोबाइल ते वठी आहियां। अञा ॿी हिकिड़ी शइ नोटिस करण जी त उहा बाद में ॿुधाईंदोमांव। हितां पोइ तव्हां पंहिंजो फाइल सिलेक्ट कंदो, जेके बि तव्हांजा हूंदा, क्लिक कंदो, वो गूगल ड्राइव ते अपलोड थी वेंदो। मरंदे मरी वेंदो इहो फाइल गूगल ड्राइव ते पियो हूंदो। इहो फाइल गूगल जे कंप्यूटर में हलियो वेंदो आहे। बेसिकली इंटरनेट जे ज़रिए तव्हां डाउनलोड कंदा आहियो वो फाइल। समझ में आई ॻाल्हि? बिल्कुल। ही दवा मोबाइल में गूगल ड्राइव कीअं यूज कजे, वो पैटर्न बेनिफिशियल आहे कोन्हे? ठीक आहे, जिथे तव्हांखे लॻे वरी यस सर, बेनिफिशियल आहे कोन्हे? वरी यस यस में थोड़ो थदा दियो। बेनिफिशियल आहे कोन्हे? ओके, ठीक आहे बाबा। हाणे आहे कंप्यूटर, जे कंहिं वटि लैपटॉप आहे। ओके गुड। लैपटॉप में स्कूल जो असाइनमेंट या ॿियो को कमु कंदा हूंदो तव्हां, गूगल जी वरी डेस्कटॉप एप्लीकेशन अथव, इहा तव्हां डाउनलोड कयो, पोइ हीअं खुलंदी आहे, अहिड़े नमूने ओपन थींदी आहे ऐं हितां तव्हांखे फोल्डर नज़र ईंदा या हितां तव्हां फोल्डर सिलेक्ट करे सघो था त कंप्यूटर जो कहिड़ो फोल्डर गूगल सां सिंक्रोनाइज थिए। छा थिए बाबा? सिंक बि हिनखे सॾींदा आहिनि घणा। ॿुधो अथव न? SYNC सिंक हूंदो आहे। इहो बेस्ट हिनखे सिंक्रोनाइज करबो आहे। ही मोबाइल जी न अथव, ही हुनजी कंप्यूटर जी अथव। तव्हां उहो फोल्डर सिलेक्ट करे छॾींदो त कंप्यूटर तव्हां जीअं खोलींदो, उन में उन फोल्डर में कहिड़ो बि फाइल रखंदो, उहो तव्हांजी गूगल ड्राइव ते हलियो वेंदो। यानी मुंहिंजो हिन TLT जो जेको रिकॉर्ड आहे, उन जो फोल्डर आहे कंप्यूटर में, उन में मां जेका बि चेंजिंग कंदो आहियां, उहो पाण ई सेकंडनि में गूगल ड्राइव ते अपलोड थी वेंदो। लैपटॉप बंद भी थी वियो, चार्ज कोन्हे, पर मूं वटि डेटा हिते मोबाइल में मौजूद पई आहे। ॾिसो स्मार्ट यूज कीअं था कयो था। इट्स अप टू यू। स्मार्ट वर्क इंपॉर्टेंट आहे या हार्ड वर्क इंपॉर्टेंट आहे? स्मार्ट वर्क इंपॉर्टेंट आहे न। मां सवेरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मुंहिंजी मेंटोर चई आहे, उन वीडियो ॾाढो वायरल थियो। उन चयो त उर्दू में थी, पर मां सिंधी में थो ॿुधायांव। गदह 1000 साल पहिरियां बि गदह हुयो। गदह 1000 साल पहिरियां बि गदह हुयो, 500 साल पहिरियां बि गदह हुयो, 100 साल पहिरियां बि गदह हुयो, 10 साल पहिरियां बि गदह हुयो, अॼु बि गदह आहे। आईंदा बि गदह रहंदो। ॾिसो माण्हुनि खे फ्यूचर यादि थो अचे पंहिंजो। ठीकु आहे बाबा? सॉरी सर। अच्छा साईं जंहिंसां मोहबत घणी हूंदी आहे, उन सां मां मज़ाक कंदो आहियां। सो तव्हां इंसान में रेवोल्यूशन आयो आहे। इंसान पहिरियां कीअं हुयो? तव्हां नोट कयो, इंसान पहिरियां कीअं हुयो? बाहि कीअं ॿारींदा? पत्थरनि खे मिलाए। हाणे बाहि कीअं थी ॿरे? हे अञा ग़रीब आहे। लाइटर अची वियो आहे, बस उन में माचिस बि कढो थींदी, वरी हीअं करे, वरी आलो थी वियो, वरी उहो कोन ॿरंदी आहे कंहिं महिल, बस लाइटर ते बटन दबा थी वियो। अच्छा हाणे वरी हाणे पिस्टल न, हाणे वरी अञा मॉडर्न टेक्नोलॉजी आहे, स्टव अहिड़ा अची विया आहिनि, रुगो था बटन खोलियो, बाहि पाण ई ॿरंदी। समझ में आई ॻाल्हि? यानी इंसान में रेवोल्यूशन अचे पियो। तव्हां डिसाइड कयो, यू आर अ डोंकी और यू आर ह्यूमन। ह्यूमन जेको तकड़ो चवंदो हो वाकई चेंज हूंदो। इट लाइक क्लैपिंग कयो। ओके, सो सागे वे में बाबा असां वटि रिसोर्सेस आहिनि। छा आहिनि? हाणे इस्तेमाल कीअं था कयूं? गधे वांगुरु इस्तेमाल करणा आहिनि या इंसान वांगुरु? या ट्रकनि ते लिखियल हूंदा आहिनि कोटेशन त जेकॾहिं हार्ड वर्क सां माण्हू अमीर थिए हा त मूंखे को गधे अमीर ॾेखारियो। गधे खां वधीक केरु हार्ड वर्क करे थो? नथो करे न। जी हाँ ॿुधायो जी।
आप पादरब खाइंदो बिकॉज़ वो गधा वा ने उनमें सेंस ना है ने तहां में ता है ना बाबा सो हार्ड वर्क ना है करनी छा करनी है स्मार्ट वर्क करनी है छा करनी है आर यू हियर सी घणो आ जा नो सर गुड ही बाबा ने कंटिन्यू तो टॉपिक दे जो गूगल ड्राइव कंप्यूटर में असां डाउनलोड कंदासी उन में इंस्टॉल कंदासी पोइ असां फोल्डर सिलेक्ट कंदासी पंहिंजे कम जो जेको गूगल सां सिंक्रोनाइज थे सिंक्रोनाइज थींदो इंटरनेट हलंदी ही पाण ई डॉक्यूमेंट तव्हांजा अपलोड थींदा वेंदा पाण ई तव्हांखे करण जी ज़रूरत कान पवंदी जॾहिं तव्हां डॉक्यूमेंट अपलोड कया हाणे उहे ई डॉक्यूमेंट तव्हांखे मोबाइल में खपनि गूगल ड्राइव खोलींदो हिकिड़ो ऑप्शन कहिड़ो आहे माई ड्राइव जो ऑप्शन कहिड़ो आहे कंप्यूटर मूं जेको कंप्यूटर हिन सां सिंक्रोनाइज कयो हुयो सेप्टेंबर 25 2020 में उहो ई अञा ताईं कनेक्ट लॻो पियो हाणे मां हिनखे ओपन कयो इनखे कंप्यूटर में वञी त ही मुंहिंजा फोल्डर जेके कंप्यूटर जा आहिनि इहे गूगल ड्राइव सां कनेक्ट लॻा पिया हाणे हिन में हिकिड़ो फोल्डर आहे मुंहिंजो जेको मेन कम जो फोल्डर यानी ही जेको TLT जो जेको ऑफिस वर्क आहे सॼो उहो हिन फोल्डर में तव्हांजे स्टूडेंट्स जा डॉक्यूमेंट स्टूडेंट्स जूं मार्कशीटूं फीस रिकॉर्ड एवरीथिंग असांजो हिन में पियो समझ में आई ॻाल्हि यानी मांखे हिन मां का शइ खणणी आहे त मां लैपटॉप खोलींदुमि या मोबाइल मां ई कमु कंदुमि मोबाइल मां ई थी यानी मुंहिंजी ऑफिस खुली पई आहे 24/7 कंहिं दौर में लैपटॉप न हूंदा त मूंखे यादि आहे असां भॼंदा हुआसीं रात जो इमरजेंसी में का डेटा खपंदी हुई वरी कंप्यूटर खोलींदासीं सेंटर 8-10 ताला खोलींदासीं उन खां पोइ कंप्यूटर जेसिताईं शरीफ़ हले कंप्यूटर लाइट न हूंदी त जनरेटर कढी हलाइणो पवंदो हुयो वरी जेसिताईं कंप्यूटर हलंदो पोइ डेटा खणंदा USB में ऐं पोइ वरी असां ईंदा सो हाणे ॾिसो केॾी टेक्नोलॉजी में जिदत अची वई आहे हाणे इहा रेवोल्यूशन मुंहिंजे अंदरि न हुजे हा त मां उहो ई साॻियो ई 1000 साल पहिरियां जीअं हुयो उहे ई हुजां छो ही रेवोल्यूशन आयो आहे त मां उनखे एडॉप्ट कयो आहे इहो भला मूं वटि मूंखे रुॻो इहा फैसिलिटी आहे या तव्हांखे बि आहे सभिनी खे आहे न गूगल ड्राइव क्लियर थी वियो बाबा यस सर ठीकु आहे हाणे आहे त फेसबुक कीअं वाइजली यूज़ कजे केरु सोशल मीडिया ते आहे यानी फेसबुक ते आहे सभु आहिनि जेके न आहिनि उहे पंहिंजो अकाउंट खोले ऐं दुनिया सां कनेक्ट थियनि न त पोइते रहिजी वेंदो दुनिया वञे पई हेॾे तव्हांखे ख़बर अंदाज़ो अथव फेसबुक ते घणा माण्हू दुनिया जी आबादी केतिरी आहे 7 बिलियन 7.5 मां त चवां थो वधे पई आबादी 7 बिलियन अञा ताईं आहे ऐं इन मां 2.5 बिलियन माण्हू फेसबुक ते अथव या 3 बिलियन बल्कि अच्छा हू जेके न आहिनि उन्हनि में या त पोड़ा आहिनि या त सफ़ा नंढा ॿार आहिनि यानी दुनिया सॼी फेसबुक ते आहे ठीकु आहे बाबा सम्झ में अची वई ॻाल्हि गॉट इट यस कंहिं चयो आख़िर में यस जी न गुड मां इनखे एप्रिशिएट थो कयां यानी तव्हांखे कंहिंजी परवाही कान्हे अकेला थी करे तव्हां में एतिरो कॉन्फिडेंस आहे इन जे लाइ क्लैपिंग कयो अॻिते हलूं या न हलूं फेसबुक खे कीअं असां वाइजली इस्तेमाल कयूं सम्झ में अचे पियो या न पियो अचे को बि पेज बट ही पेज मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां इहो घणी शयूं मूंखे हिन ॾिनियूं अपॉर्चुनिटी डेस्क पेज जो नालो लिखी छॾियो इनखे चपड़ी वञो बसि मौक़िया ई मौक़िया आहिनि हिन ते हाणे ॾिसो बसि इहो नालो ज़हन में रखे छॾियो आहे लिखी वठो त अॻिते हलूं पाण हाणे ही पेज मुंहिंजो फेसबुक ते लाइक थियल आहे यानी मुंहिंजा फेसबुक ते जेके फ्रेंड्स आहिनि 5000 पूरा थियल आहिनि 5000 खां मथे हेठि थींदा नो सर कोन थींदा वरी मुंहिंजो पेज आहे उन ते बि मुंहिंजे पेज ते तक़रीबन कोई 4500 फॉलोअर आहिनि तव्हांजो मतिलबु 45000 4500 यानी थोरो घणो सेलिब्रिटी आहियां मां हिते अच्छा हाणे 5000 माण्हू आहिनि असांजे सिंधी रुगो रखंदव डेली ऑफिस वेंदव उहो फोटो रखंदा अॼु ही थियो उहा फोटो रखंदा ट्रेंड्स के फॉलो करण वारा माण्हू हाणे 5000 माण्हू मिसाल तौर उन मां डेली न केरु रुगो 3 पोस्टूं रखे त 5000 ॿिया 3 15000 पोस्टूं मां डेली ॾिसां त
त मुंहिंजो जेके ही कम जो पेज आहे इहो मूंखे ज़ाहिर थींदो या कोन थींदो, मिस थी वेंदो। जो एडी पोस्टुनि जी रश लॻी पई आहे त मुंहिंजी जेका इंपॉर्टेंट शइ आहे उहा मिस थी वेंदी। त मूं वरी हिन जी टेक्निक हिकिड़ी कई आहे, उहा इहा आहे त मां हिते हिन ते क्लिक कंदो आहियां, हिन पॉइंट ते लाइक थियल आहे, हिते क्लिक कंदो आहियां ऐं उन खां पोइ मैनेज फॉलो सेटिंग में वेंदो आहियां। उन खां पोइ मां छा कंदो आहियां, हिन पोस्ट ते क्लिक कंदो आहियां, स्टैंडर्ड खे हटाए करे ऐं मां हिनखे ही स्टैंडर्ड थियल आहे, हूअं हिते हूंदो हाईलाइट थियल हूंदो आहे, पर तव्हां हिनखे कंदो स्टैंडर्ड। छा कंदो? स्टैंडर्ड। इन जो मतिलबु आहे 5 जे पोस्ट ही कंदा त 5 नोटिफिकेशन ईंदा तव्हां, यानी ही पेज जेॾी महिल पोस्ट रखंदो न अचे त इहा पेज जी जेका पोस्ट आहे इहा मूंखां मिस थी वेंदी। इंपॉर्टेंट पोस्ट समटाइम मिस थी वेंदी आहे, यानी ही मुंहिंजो पैटर्न आहे। अॼु खां वठी तव्हां फॉलो कयो, ही पेज तव्हां यादि करे छॾियो। अपॉर्चुनिटी डेस्क अहिड़ा ॿिया खोड़ हूंदा, बट ही पेज ऑथेंटिक शयूं रखंदो आहे, हवाला न रखंदो आहे। ठीकु आहे? सम्झ में आई ॻाल्हि बाबा? हिकिड़ो इहो ऑप्शन आहे त पेज ते असां नोटिफिकेशन ऑन करे छॾियूं। इहो को पेज भी थी सके तो, इहो को माण्हू भी थी सके तो जेको तव्हांजो मेंटोर हुजे, तव्हां चाहियो था त इन जी पोस्ट मूंखां मिस न थिए। हाणे ही या त तव्हां नोटिफिकेशन ऑन कयो, ॿियो वरी तरीक़ो इहो आहे त हिन न्यूज़ फीड जे डिफॉल्ट खे हटाए इन खे असां फेवरेट में ऐड कंदासीं। छा कंदासीं? यानी ही पेज जी पोस्ट फेवरेट में अची वई, इहो जेॾी महिल बि पोस्ट कंदो सभ खां पहिरियों अॻियां ईंदी मुंहिंजे होम पेज ते। आई ॻाल्हि समझ में? कॉन्सेप्ट क्लियर आहे? जे ना आहे तो कोई क्वेश्चन? ओके केम स्कैनर के यूज किए या सरफराज ॿुधाई हूंदी। असांजी टीम अल्हम्दुलिल्लाह फुल ये शयूं टेक्नोलॉजीज यूज कंदी आहे, स्मार्ट वर्क कंदी आहे। कोशिश आहे बट अञा असांखे बि अपडेट थियण जी ज़रूरत आहे। केम स्कैनर यूज थींदो आहे, कंहिं दौर में स्कैनर हूंदो हुयो। स्कैनर बेसिकली हिकिड़ो डिवाइस हूंदो हुयो, हिनखे खणी स्कैन रखे वरी मथां हो स्कैन थींदो हुयो, वरी पोइ कंप्यूटर में वेंदो हुयो। पोइ इनखे मोबाइल फोन केम स्कैनर खे ई ख़तम करे छॾियो। हाणे तव्हां फोटो कढो, स्कैन थी वियो। स्कैनर बेसिकली इनखे सॼो वेंदो आहे त हार्ड कॉपी खे सॉफ्ट कॉपी में कन्वर्ट करणु, यानी पन्ने वारी शइ खे मोबाइल या कंप्यूटर में कन्वर्ट करणु। इहो केम स्कैनर तव्हां डाउनलोड कयो एप्लीकेशन, इन में तव्हांजा फोल्डर ठहियल हुजनि। सभ खां पहिरियों इन में अकाउंट ठाहींदो, घणा अकाउंट कोन ठाहींदा आहिनि, ईअं यूज़ कंदा आहिनि। ईअं यूज़ करण जो नुक़सान इहो आहे त मोबाइल तव्हां चेंज कंदो, इन केम स्कैनर में जेका भी डेटा हुई या मोबाइल रीसेट कई हुआ फॉर्मेट थी वई। अकाउंट ठाहींदो, इहो अकाउंट छा थियल आहे? सिंक्रोनाइज थियल आहे। सिंक्रोनाइज थियल आहे त मुंहिंजी जेका भी डेटा आहे भले मां मोबाइल मटायां छा बि कयां पई हूंदी। यानी स्मार्ट वर्क तव्हां अहिड़े तरीक़े सां करे सघो था। ही मुंहिंजो एग्जांपल आहे। हाणे ही मुंहिंजो आहे कोविड वैक्सीनेशन वारो कार्ड। अॼुकल्ह तव्हां वेंदो न मॉल में कराची में, हू कार्ड वैक्सीनेशन खां सवाइ नथा छॾनि। हाणे कार्ड खणी घुमा, मां हिनजो फोटो कढी छॾियां, मोबाइल में खोले ॾेखारींदो आहियां, अंदर मूंखे छॾींदा। ठीकु आहे बाबा? यानी दिस इज स्मार्ट वर्क। ओके, कहिड़ी एप्लीकेशन यूज कंदो? स्कैनर। उन खां पोइ हीअ मुंहिंजी फेवरेट एप्लीकेशन अथव, कलर नोट्स जे नाले सां। कलर नोट हर मोबाइल में पंहिंजी हिकिड़ी नोट जी एप्लीकेशन हूंदी आहे, बट मां हिनखे प्रेफर कंदो आहियां। कलर नोट जे नाले सां अथव। इन में 2-3 शयूं करे सघो था। 2 शयूं, हिकिड़ा त तव्हां नोट्स ठाहे सघो था ऐं ॿियो चेक लिस्ट ठाहे सघो था। सपोज तव्हां चेक लिस्ट ठाही ते तव्हां हिते क्लिक कंदा वेंदो। हाणे हिते ॾिसो चेक लिस्ट में लॻो पिया न्यूज़ लेटर। हीअ असाइनमेंट मां राति पूरी कई आहे। हिनखे मां असाइनमेंट खे पूरो कयो आहे त मां हिन ते क्लिक कंदुमि त टिक मार्क अची वेंदी। न त ही मथां मूंखे बार बार ॿुधाईंदो पियो त ही तुंहिंजो असाइनमेंट्स अञा रहियूं पयूं। तव्हां मां केरु कंदो आहे गोल सेटिंग? डेली बेसिस जा गोल सेटिंग आहिनि जेको मां कंदो आहियां। लिखियल आहे त मूंखे दिमाग़ में थींदी आहे त मां वञी इहा शइ करणी आहे पूरी। मथे स्टेटस में हिनजी पिन हणी छॾींदो आहे त इहा शइ स्टेटस में शो थिए पई। जेका शइ साम्हूं ईंदी आहे न अखियुनि जे, उहा पोइ माण्हू उन ते एक्शन बि वठंदो आहे। ॿुधो अथव न, जेके चुल्ह ते से दिलि ते। सो ही साम्हूं जेको अचण बेसिकली चुल्ह जो कॉन्सेप्ट आहे, त साम्हूं जेको नज़र अचे असांखे, ही मां जो तरीक़ो आहे।
ठीक है हिकड़ो तो इहो तरीक़ो आहे त मां हिन में डेली पंहिंजा चेक लिस्ट ठाहींदो आहियां ऐं उन खे कंप्लीट जेको कंदो आहियां उन खे ओके कंदो वेंदो आहे उन खां पोइ ॿिया हिन में मां नोट्स ठाहींदो आहियां ही मां पाण हटाया हिन खे ही मुंहिंजा लिखियल नोट्स आहिनि तक़रीबन कोई 3-4 सालनि जा नोट्स ठहियल आहिनि 3-4 सालनि जो रिकॉर्ड पियो हूअं पननि में नोट्स ठाहियूं रजिस्टर में नोट्स ठाहियूं वरी केरु रजिस्टर तव्हांखे यादि ईंदो किथे रखियोसीं काॾे वियो गुम थी वियो जॾहिं असां पढ़ाई ख़तमु कंदासीं त इहो वरी असांजी ॿी जनरेशन में रजिस्टर ट्रांसफर थींदो आहे उन्हनि जे लाइ रांदीका थींदा आहिनि इहे अचे ॿार रोए थो अचे ॾीसी रजिस्टर हिन मां जहाज वेही ठाहियो था ईअं हूंदा कोन हूंदा त मुंहिंजो सॼा नोट्स जो रिकॉर्ड छा में अची वियो गॾु आहे न मूंसां जेॾीमहिल ज़रूरत पई मां हिन नोट्सनि खे खोले पढ़ी वठो सर इन जो अकाउंट ठहंदो हा हिन जो अकाउंट ठहंदो आहे हे ॾिसो मां हे कढियो आहे माइक्रोसॉफ्ट हे लॻो पियो आहे सिंक्रोनाइज़ अकाउंट थींदो आहे हिन जो पोइ तव्हां ईमेल तव्हां कहिड़ी भरणो हुन में जीमेल जी हणो हॉटमेल जी हणो याहू जी हणो तव्हांजो मसइलो आहे सिंक्रोनाइज़ थींदो अच्छा विदाउट ईमेल जेको कंदा आहियो डेटा हले वेंदो आहे विदाउट ईमेल जेसिताईं मोबाइल सही सलामत आहे त डेटा पई हूंदी रीसेट कंदो डेटा वई वरी जेकॾहिं नई मोबाइल मां रीसेट कई वरी ही नई एप्लीकेशन इंस्टॉल कई अकाउंट मां लॉगिन कयो ही मुंहिंजी सॼी डेटा पाण ई अची वेंदी कलर नोट एप्लीकेशन दो ठीक है अकाउंट ना है इते डायलॉग केड़ो दिए चाहे जे या न चाहे जे ओके गुड बोला चूं बाबा अगते ने आलो हां सर बिल्कुल समझ में अची पई ॻाल्हि तो बेनिफिशियल आहे शे यस यस या ना है यस सर बी हिकड़ी इंपॉर्टेंट शे अजकल जी मोबाइल में आए आई एम श्योर ता मां के भी के इन वक्त त यूज न कई हुंदी या के कई हुंदी वो आहे ही स्प्लिट स्क्रीन हां सर यो स्प्लिट स्क्रीन जने स्प्लिट कंदो त ब एप्लीकेशन गड हलाइंदो मां छा कंदो आया YouTube ते लर्निंग कंदो आया हाणे पेन पनो किथां आया जो मां लिखां कलर नोट हेठा खोलींदो आया हेरे जेको ॿुधंदो वेंदो आया के लिखंदो वेंदो नोट्स ठाहींदो वेंदो आया स्प्लिट स्क्रीन टेक्नोलॉजी आए मकसद है यूज केयर तो करे यो डिपेंड तहां ते तो ये जेके हिन मां नोट्स वरता हेठ मां लिखंदो वयो लिखण सां वधो वरी मूंखे शयूं यादि थी वेंदियूं पोइ मां पंहिंजे सेशन में उनजा मिसाल ॾींदुमि मां किथां ॿियनि जा कंटेंट कोन खणंदुमि मुंहिंजी लर्निंग बि ईअं ई थी थिए जेके रिसोर्सिस तव्हांखे अवेलेबल आहिनि यूट्यूब ते पिया आहिनि सम्झ में अची वई ॻाल्हि बाबा कहिड़ो ऑप्शन स्प्लिट स्क्रीन स्प्लिट जो मतलब अध अध करण अध थी वियो YouTube खे ता होम स्क्रीन दा हटाइंदो YouTube बंद थी वेंदो आहे बैकग्राउंड में न हलंदो अथव पोइ ही ऑप्शन अथव जेको तरीक़ो जेको मां यूज कंदो आहियां You all are using your technology for the sake of entertainment. Now it's time to replace entertainment with edutainment. This is a new term. I am कल हले पियो edutainment. Entertainment में गाना मिलंदा, edutainment में तव्हांखे ॿियूं शयूं मिलंदियूं. तव्हां चवंदो त entertainment need आहे हर माण्हूअ जी. अब मज़हबी माण्हू त कोन थो ॿुधे गाना उहो पोइ छो रिलैक्स आहे. मज़हबी माण्हू जेको आहे मूवीज़ त कोन थो ॾिसे उनखे कतरीना जी शादी थी वई आहे ख़बर कान हूंदी मूंखे घणा माण्हू सब सलमान खान लगा पिया सो पोइ हू ख़ुशि छो आहिनि बिकॉज़ हुननि जेको बिलीफ अपनायो आहे उन लर्निंग में एजुटेनमेंट में वेठा आहिनि. मां नथो चाहियां त तव्हां इहे शयूं ख़तमु कयो असां बि ॿुधंदा आहियूं. मां राति तव्हांखे ॿुधायो त मां साउंड क्लाउड खोलियो हुयो कंप्यूटर में हैंड फ्री लॻी पई हुई जेका मुंहिंजी फेवरेट प्लेलिस्ट हुई उहा प्ले कई ऐं मां 2-2.5 कलाक आराम सां कमु बि कयो ऐं मां एंड में जॾहिं उथियुमि त ॾाढो वाह वारी फीलिंग अची पई वाह वारी फीलिंग जी ईंदी आहे न त बसि तव्हां वांदा वेठा आहियो कमु अपॉर्चुनिटी बाय कमु करण जी नथा कयो पेंडिंग में हिकिड़ी शइ हुई उहा मुंहिंजी पूरी थी वई. एजुटेनमेंट में तव्हां अचो कीअं ईंदो हितां खां शिफ्ट थियणो आहे हिते कीअं थियणो मुंहिंजो सिंपल तरीक़ो इहो आहे लर्निंग वीडियोस ॾिसो. अच्छा हिते घणा अॼुकल्ह चवनि था त फ़र्क़ु त कोन थो पए थोरो टाइम में फ़र्क़ु पए थो वरी ओढ़ा जो ओढ़ा इहो ॿुधो अथव न यस सर इन
घणा घणा अहिड़ा था चवनि Yes, sir. चवंदा मोटिवेशन कम जी न आहे जी ये सब बकवास था कनि संदीप महेश्वरी बकवास तो करे कासिम अली खां बकवास तो करे ॿियो केरा जेके भी आहिनि ये सब चवंदा बकवास था कनि ये छो था चवनि इहे माण्हू उन जो ॿुधायां थो तरीक़ो पॉडकास्ट ॾिसो पॉडकास्ट जो मतिलबु आहे यूट्यूब ते के माण्हू लाइव सेशन कंदा आहिनि पंहिंजो सेशन रखंदा आहिनि पॉडकास्ट सॼो ईंदो आहे उन खां पोइ ऑनलाइन कोर्सेस ॾाढा पिया आहिनि कोर्सेरा आहे यूडेमी आहे टेड एडएक्स आहे खोड़ आहिनि असां पेज ते रखंदा बि आहियूं चॉइस तव्हांजी आहे कयो या न कयो उन खां पोइ मोटिवेशनल वीडियोस ॾिसो रीप्रोग्राम बेसिकली करणो आहे माइंड खे तव्हांजो मज़हब कहिड़ो आहे इस्लाम तव्हां केरु मुंहिंजे 2 कलाकनि जे ॻाल्हियुनि ते छॾे सघे थो मज़हब खे छो तव्हांजो बिलीफ ठही वियो नंढे हूंदे खां असांजो बिलीफ ठाहियो वियो जे हिंदू हुजे ते मां उनखे चवां तूं मुस्लमान थी त 2 कलाकनि में मुस्लमान थींदो कोन थींदो छो जो हुनजी जेका माइंड जी प्रोग्रामिंग थियल आहे नंढे हूंदे खां थियल आहे ईंदे हिन वक़्त ताईं त असां जॾहिं सक्सेस जी प्रोग्रामिंग कंदासीं हिकु ॿिनि वीडियो या 2 कलाक में छा कामयाब थींदासीं छा जी मूं तव्हांखे चयो त टेंशन मूंखे बि थींदा आहिनि परेशानियूं मूंखे बि हूंदियूं आहिनि पर चॉइस हूंदी आहे छो जो माइंड मूंखे अल्टरनेट थो ॾिए अधु कलाक ताईं हूंदो आहे टेंशन उन खां पोइ मूंखे अल्टरनेट पाण ई मिली वेंदो आहे जस्ट बिकॉज ऑफ दीस छो जो हिन मुंहिंजे माइंड जी जेका रीप्रोग्रामिंग थींदी आहे उहो छो जो मां लर्निंग एॾी हासिल कई आहे पहिरियां खां ई या हिन वक़्त ताईं उहा शइ हले पई थी जो माइंड ई मूंखे ॿुधाए थो त इन शइ खे हीअं हल करे सघिजे थो रीप्रोग्रामिंग थींदी माइंड जी जॾहिं तव्हां ही कंटिन्यू ॿुधंदा वेंदो सम्झ में अचे थी ॻाल्हि या न बाबा यस सर यस रीप्रोग्रामिंग कीअं थींदी माइंड जी बार शयूं करण सां तबलीग जो मिसाल साईं ॾिनो न तबलीग वारा हिकिड़ो दफ़ो तव्हांखे सम्झाईंदा आहिनि या बार चवंदा आहिनि बार चवंदा आहिनि जेसि ताईं निमाज़ नथो पढ़े तेसि ताईं चवंदा रहंदा सो लर्निंग सक्सेस ये सभु शइ तबलीग में शामिल आहे जेतिरो पाण खे कामयाब कंदो ओतिरो तव्हांजे घर वारा ख़ुशि थींदा तव्हां मिसाल तौर तव्हां पाण निकमा हूंदो तव्हां पाण घर वारनि जे ख़र्च ते हूंदो ॾिसो निकमा खिलनि ॿुधा त ज़ाहिरियात उहे तव्हां मां ख़ुशि हूंदा हींअर तव्हां नौजवान चवंदा मां तव्हां नौजवानी में ग़लति कमु करे हल भला सपोर्ट करी पर जॾहिं 20-22-23 जो थींदो तव्हां सभु त पाण ई चवंदव त बाबा हाणे कुझु कर निकमा केस ताईं वेही विहारे खाराईंदासीं इहे डायलॉग ॿुधण में ईंदव उहा ॿुधाईंदव जेका तव्हांखे जान छॾे थी तव्हां ते माउ पीउ बि ॿुधाए सघे थो सम्झ में आई ॻाल्हि बाबा सो यानी रीप्रोग्रामिंग कयो पंहिंजे माइंड जी हिननि शयुनि सां एंटरटेनमेंट खे एड्यूटेनमेंट में कन्वर्ट कयो जॾहिं तव्हां ही कंटिन्यू कंदा ईंदो न पोइ तव्हांखे हरू भरू बि तव्हां छा आहे तव्हां ट्रेंड फॉलोअर न थियो अॼुकल्ह फलाणो बाबा कबीर सिंह जो चश्मो आयो हर को वठियो वेठो ट्रेंड आयो ये ट्रेंड कंपनीज ठाहियूं थियूं तव्हां छा था सम्झो परी साहब जे वटि हिकिड़े ॾींहुं किस्त थी हले अधु कलाक खां पोइ उन डायलॉग सोशल मीडिया ते वायरल लॻा पिया ये केरु थो ठाहे ट्रेंड इहे हो था ठाहिनि जिन ड्रामो ठाहियो आहे पंहिंजी मार्केटिंग पिया कनि समझ में आई ॻाल्हि ट्रेंड्स खे फॉलो न कयो सिंपल हिते मां चवंदुमि त सोशल मीडिया तव्हांखे हलाए या तव्हां सोशल मीडिया खे हलायो टेक्नोलॉजी तव्हांखे हलाए या टेक्नोलॉजी खे तव्हां हलायो टेक्नोलॉजी खे तव्हां हलायो टेक्नोलॉजी तव्हां ते कंट्रोल करे हाणे ही शयूं थी वयूं मिसाल तौर असां कुझु करण था चाहियूं त सोशल मीडिया अवेलेबल आहे केर बि पेज केर बि वीडियो केर बि लाइव अची सघे थो न का बि शेयर करे सघे थो न या असांखे कंहिं चैनल जी ज़रूरत आहे न आहे न ज़रूरत करे सघूं था न हाणे असां कंदासीं त असांखे खौफ़ थींदो टिनि शयुनि जो वैल्यूज़ वाइब्स एंड विजिबिलिटी वैल्यूज़ छा आहे तव्हांजी इंटरनल टॉक्स अंदरूनी जेका सेल्फ फूड आहे उहो ऐं थॉट्स ऐं आइडियाज़ वाइब्स छा आहे माण्हुनि जी जेलसी जेका तव्हां हर वक़्तु हूंदी ख़तम ई कान थींदी
जेके कुछ माण्हू त पैदा ई तव्हां सां जेलसी जे लाइ थिया आहिनि बैठा होना है इंतजार। ठीक है। नेगेटिव कमेंट्स लोग क्या कहेंगे यो खौफ। विजिबिलिटी एक्सटर्नल आ, पब्लिक अपीयरेंस आ, जीअं सवेरो चयो त माण्हू हमेशा पंहिंजा सुठा फोटो सोशल मीडिया ते रखंदो आ त हिते तव्हां जे हथ में आ त तव्हां पंहिंजी एक्सटर्नल अपीयरेंस कहिड़ी था शो कयो। वीडियो तव्हां जे हथ में आ न, हिकिड़ो वीडियो तव्हां ख़राब ठाहियो आहे, हिकिड़ो सुठो ठाहियो आहे, चॉइस तव्हांजी आहे कहिड़ो तव्हां वीडियो सोशल मीडिया ते अपलोड था कयो। हिननि ते तव्हां कंट्रोल नथा करे सघो वाइब्स पे। छा माण्हुनि जी जेलसी कंट्रोल थी सघे थी? नो। माण्हुनि जो वात कंट्रोल में थी सघे थो? नो। कंहिंजा थॉट्स तव्हां जे बारे में चओसि यार मुंहिंजे बारे में पॉजिटिव सोचींदो कर, हीअं चवण सां पॉजिटिव सोचींदो? ओ जहिड़ो हूंदो ओड़ो ई सोचींदो न। मां तव्हांखे ॿुधायां न कुझु माण्हू पैदा ई तव्हां सां जेलसी जे लाइ थिया हूंदा। तव्हां चवंदा हूंदो यार जिते सां मुंहिंजो वञी कुझु न कुझु ज़िंदगी में टंग छो अड़ाई आहे? अड़े हुन अड़ाई आहे न, उन टंग खे तव्हां त न अड़ायो न। जो तव्हां हिन ते कंट्रोल नथा करे सघो, कंट्रोल तव्हां हिननि ते था करे सघो। पंहिंजे थॉट्स खे बहितर कयो, रीप्रोग्रामिंग कयो, सिखो, फतवाऊं जारी न कयो, नेगेटिव तव्हां न थियो। नेगेटिव तव्हां थींदो त पोइ हिन में ऐं तव्हां में फ़र्क़ु कोन रहंदो। ऐं ही त जिथे ही बि तव्हां कंट्रोल में करे था सघो त एक्सटर्नल शयूं असां कहिड़ियूं कहिड़ियूं अपलोड करे था सघूं पॉजिटिव तरीक़े सां टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे। हिते मां तस्वीर हणणु विसरी वई आहे, पर मां हिन जो एक्सपीरियंस ज़रूरु शेयर कंदुमि। नास डेली ॿुधो आहे तव्हांखे? नास डेली वॾो सेलिब्रिटी थी वियो आहे दुनिया में, ज़रूरु हिन खे ॿुधजो। नास डेली चैनल जो नालो त असांजे फेसबुक ते हिन जो नालो आहे। हिन छोकिरे अच्छा ये छोकरो फलस्तीन जो आहे। तव्हां सॼी उमिरि फलस्तीन खे ॿुधो आहे न, फलस्तीन ते ज़ुल्म थी, बमबारी थी, इसराइल कयो, हीअं कयो, फलाण कयो। फलस्तीन में रही करे इसराइल जी यूनिवर्सिटीज़ में पढ़ियो आहे, उतां ई दुनिया में छाइजी वियो आहे। हिन हिकिड़ो चैलेंज खयो 1000 ॾींहंनि जो। कहिड़ो चैलेंज? 1000 ॾींहंनि जो त 1000 डेज 1000 वीडियोस, 1000 ॾींहं 1000 वीडियो, डेली 3 मिनटनि जो वीडियो अपलोड कंदो। सेलिब्रिटी थी वियो। हींअर अकेडमी खोली अथई, नास अकेडमी। उहा अकेडमी खे $1 बिलियन जी फंडिंग मिली अथसि दुनिया लेवल ते, सिर्फ़ु 1000 ॾींहं पंहिंजी ज़िंदगीअ ते कमु कई। सो तव्हां ते आहे बाबा, टेक्नोलॉजी सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ हलायो या टेक्नोलॉजी ग्रोथ लाइ हलायो, इट्स अप टू यू। थैंक यू वेरी मच।